ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खानपुर में नापरकोट थाणे जी हद में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जंहिंमें हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हथियारबंदनि हथां चक थाणे जो पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार सूमरो ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नापरकोट थाणे जी हद में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ खानपुर मां सां शेयर कयूं पिया। नापरकोट थाणे जी हद में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जंहिंमें हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। हथियारबंदनि हथां चक थाणे जो पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार सूमरो ज़ख़्मी थियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।